अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते पेंशन में कटौती ऐं ॿियनि मुलाज़िम दुश्मन हुकूमती फ़ैसिलनि ख़िलाफ़ सरकारी मुलाज़िमनि, तालीम, सिहत, रेवेन्यू ऐं ॿियनि सरकारी इदारनि जी तालाबंदी करे मेन रोड खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त सरदारी सदर पटेल डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद साईं अॼोकी हिन रैली जो मक़सदु सिंध गवर्नमेंट जी जेका सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी आहे उन जे ख़िलाफ़ु जेका असां तहरीक शुरू कई आहे उन तालाबंदीअ जो अॼु टियों ॾींहुं आहे। मुसलसिल टे ॾींहं सिंध गवर्नमेंट जी रिट ख़तमु थी चुकी आहे, छो त सिंध गवर्नमेंट जा जेके 40 डिपार्टमेंट्स आहिनि उहे 40 डिपार्टमेंट्स क्लोज़ आहिनि, लॉकडाउन लॻो पियो आहे। पर हिन वक़्त ताईं सिंध गवर्नमेंट जे कंहिं बि नुमाइंदे सी जे चेयरमैन या जेके असांजूं मरकज़ी उहिदे ते सदर साहिबान आहिनि जेके हिन सी जे प्लेटफॉर्म ते ही तारीख़ खे हलाइनि पिया, उन सां कंहिं बि राब्तो न कयो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अॼु असां डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद में बीठा आहियूं ऐं आउं ज़िले जो प्रेसिडेंट आहियां। हीअ तहरीक 2 महीननि खां शुरू थी आहे। 2 महीना मुसलसिल हिकु ॾींहुं अवल असां तालाबंदी कई हुई, उन खां पोइ असांजो डिवीज़न लेवल ते जेको मुज़ाहिरा कया विया हुआ उहे डिवीज़नूं मुकमिल तौर ते बंदि हुयूं। अॼु हिन तहरीक खे हलंदे हिन स्कूलनि जे या डिपार्टमेंट जे क्लोज़ थिए खे 3 ॾींहं आहे त 3 ॾींहंनि जे अंदरि तव्हां पाण इन शइ खे सम्झो त सिंध जा जेतिरा बि सरकारी इदारा आहिनि या गवर्नमेंट जा कॉलेज, डिग्री कॉलेज, यूनिवर्सिटियूं, हाई स्कूल, प्राइमरी स्कूल, पैरामेडिकल, इस्पतालूं, एग्रीकल्चर, रेवेन्यू डिपार्टमेंट, मुख्तियार कर ऑफिसूं, SDM ऑफिसूं, DC ऑफिसूं, कमिश्नर ऑफिसूं सभु जो सभु बंदि आहिनि। पर कंहिं बि अॼु ॾींहं ताईं माना तनज़ीम सां राब्तो न कयो आहे। असांजो मुतालबो आहे त हिन तहरीक खे जेतिरो तव्हां वधाईंदो ओतिरी हीअ तहरीक वधंदी, छो त असां हींअर वचन करे निकिता आहियूं, असां मरण लाइ तयारु आहियूं, असां कफ़न ॿधी निकिता आहियूं त असां हर सूरत में जेको हिननि पेंशन खे कट हयो आहे उहो कट असां वापसि कराईंदासीं। ॾिनो वञे पियो पर सिंध में न पियो ॾिनो वञे। ग्रुप इंश्योरेंस जेको असांजे पघार मां कटियो थो वञे, हर महीने ते कटियो थो वञे, उहो असांखे न पियो ॾिनो वञे। बेन्युअल फंड जेको असांजे पघार मां ज़ाती असांजा पैसा आहिनि उहे असांजा कटिया वञनि था, पर उहे असांखे नथा ॾिना वञनि। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं, मुरादली शाह खे ॿुधाइण था चाहियूं, असां हुन खां मुरादली शाह खां मुतालबो हीअं न पिया कयूं पर ॿुधाइणु चाहियूं था त तो जेको हीउ कारो कानून आंदो आहे, जेको हीउ तो नोटिफिकेशन पेंशन जे कटौती वारो कढियो आहे, इनखे वापसि कर, जे न त असांजो 6 तारीख़ असां अचूं पिया, कराची में अचूं पिया। सिंध जा 6 लख मुलाज़िम कराची में पहुचंदा, इंशाअल्लाह असां पंहिंजा मुतालबा मंज़ूरु करे वठंदा। साईं मुंहिंजा मां सभ खां पहिरीं त तव्हां सहाफ़ियुनि जो थोराइतो आहियां, तव्हांजे चैनलनि जो थोराइतो आहियां त जिन असांखे हेॾी कवरेज ॾिनी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असां सभु मुलाज़िम सरापा एहतजाज आहियूं। असां 3 ॾींहं खां वठी लॉकडाउन आहिनि, हर इदारो बंदि आहे, इस्पतालुनि जी OPDs बंदि आहिनि, सवाइ एमरजेंसी खां OPDs बंदि आहिनि। छा उन्हनि खे नज़र नथो अचे त आवाम तकलीफ़ में पियो अचंदो वञे ऐं हीअ पंहिंजे निड में अघूर निड में सुता पिया आहिनि। असीं उन्हनि खां मुतालबो कयूं त असांजे सी तरफ़ां जेको बि उनखे चार्ट ऑफ डिमांड मिलियल आहे उनखे संजीदगीअ सां वठनि, असांजा मुतालबा मंज़ूरु कनि, असांखे पेंशन ॾिनी वञे ऐं असांजा जेके बि मुतालबा आहिनि उनखे मंज़ूरु कयो वञे। असां वरना जेको 6 तारीख़ असांजो CA ऐलान कयो आहे, असां उते मरण घड़ीअ ताईं बीहंदासीं। हींअर इंशाअल्लाह ताला आया त असांजा उतां लाश ईंदा, असां मुतालबा मंझंदि ऐं गवर्नमेंट जा 40 महकमा आहिनि जिन्हनि जो गॾियल इतिहाद आहे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस, उनजे प्लेटफॉर्म तां असीं एहतजाज करे रहिया आहियूं। असांजा मुतालबा आहिनि त असांखे जी जेका पेंशन खे कट वियो आहे में ज़ाती कई वई आहे उनखे बंदि कयो वञे। पहिरियों पेंशन में हिननि 4 क़िस्म जा नोटिफिकेशन जारी कया आहिनि, हुन 4 नोटिफिकेशन वापसि वठनि ताकी असांजे पोयनि जो असांजो माज़ी असांजो जेको पूरा थींदासीं त हीअ असांजी पेंशन बंदि कयो पिया वञनि। 60% कट हणी छॾियो अथनि, उनखे वापसि कयो। ॿियो मुतालबो आहे असांखे त वफ़ाक़ जे अलाउंस ॾिनो वञे। टियों मुतालबो असांजो हीअ आहे त असांखे जेका ग्रुप इंश्योरेंस आहे, जेका मौजूदा सरकारी मुलाज़िमनि या जेके रिटायर थी चुका आहिनि हुननि जो ग्रुप इंश्योरेंस हुननि खे फौरी तौर ते ॾिनो वञे, ताकी का ग्रुप इंश्योरेंस जा पैसा गवर्नमेंट जा कोन्हनि, हीअ असांजी पघारनि मां कटौती थिए थी, जेका पॉलिसी मेच्योर थियनि ते उन्हनि खे मिलंदी आहे। ऐं जंहिं ॾींहुं असीं रिटायर थियूं था सम्झो त उन ॾींहुं असांजी पॉलिसी मेच्योर थी, उन ॾींहुं असांखे इहो ॾिनो वञे, बेनोलमेंट ॾिनो थो वञे, उहो यकमुश्त असांखे ॾिनो वञे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अरबाब अली,
गस्टा प्रेसिडेंट यूनिट दौलतपुर सी जे प्लेटफॉर्म तां मां इहो ॻाल्हाइण थो चाहियां। असां ही सभु तंज़ीमूं हिते गॾियल तौरु एहतिजाज कयूं पिया। 40 खां मथे डिपार्टमेंट बंदि आहिनि 3 ॾींहंनि खां, ऐं पोयनि 3 महीननि खां असांजो ही जेको आहे सो मुख़्तलिफ़ सूरतुनि में जेको आहे एहतिजाज हले पियो, पर गवर्नमेंट अञा ताईं उन ते को बि जेको आहे सो रद्द अमल न ॾेखारियो आहे, न को मतिलबु आहे नोटिफिकेशन वापसि पई वठे न। हालांकि हीअ गवर्नमेंट चवे थी त असां आवाम दोस्त ऐं जेको आहे एम्प्लॉय दोस्त असां आहियूं, ऐं उन्हनि खे इहा परवाह न आहे। हेतिरनि ॿारनि जी तालीम तबाह पई थिए ऐं उन ते हू को बि कोता कनि, मतिलबु आहे का बि उन ते अटेंशन कान्हे हिननि माण्हुनि जी। ऐं घटि में घटि हिननि खे इहो ख़्यालु रखणु खपे त हीअ जेका तालीम तबाह थिए पई, सिहत तबाह थिए पई, इन्हनि सभिनी शयुनि खे जेको आहे अॻिते खणी अचनि ऐं इन्हनि मामलनि खे हल कनि ऐं सभिनी मुलाज़िमनि जी जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कनि। रहीम जीअं त हीअ सी तहरीक जे तरफ़ां असां जेको आहे सो सपला जे सदर तौरु जेको आहे यूनिट दौलतपुर कॉलेज जी तरफ़ां मां ॻाल्हायां पियो। ऐं जीअं त जेको आहे हीअ जेका तहरीक हले पई उहा सिंध जे मुलाज़िम जो हिकिड़ो मुआशी क़तलान थी रहियो आहे, ऐं जंहिंमें 6 लख सिंध जा 6 लख मुलाज़िम सिंध जा जेको आहे तमामु परेशान लॻा पिया आहिनि। ऐं उन तहरीक खे अॻिते वधाइण लाइ असां हीअ त जेको आहे एहतिजाज ऐं रैली खे सूरत में असां कढियो आहे। ऐं जेकॾहिं सिंध गवर्नमेंट हिकु संजीदा न थींदी ऐं जेका पंहिंजा जेको आहे सो मुलाज़िमनि जा मसइला न ॿुधंदी त हीअ तहरीक अञा अॻिते हलंदी, जेका 6 अक्टूबर ते असांजो वॾो धरणो आहे बिलाल हाउस जे साम्हूं, ऐं उहो वधीक असां जेको उनखे ॾेखारे रखंदासीं। Sindh Hawaz News is looking for candidates from all over Sindh who are interested in journalism and have experience in journalism. Interested candidates should contact her immediately, and do not forget to subscribe to Sindh Hawaz News on YouTube to stay updated at all times. ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।